सिंध के पी जी जागीर नाहे। ये आवाज़ शहीद बशीर ख़ान कुरैशी जो हुयो। सिंधी भाइरो तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इन्फो। हिन वीडियो में तव्हांखे शहीद बशीर ख़ान कुरैशी जी बायोग्राफी ॾींदासीं। वीडियो शुरू करण खां अॻु में जेके दोस्त असांजे चैनल ते नवां आया आहियो तव्हांखे गुज़ारिश आहे त हिन वीडियो जे हेठां तव्हांखे ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र अची रहियो हूंदो। इन खे क्लिक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभु खां पहिरियों मिलंदी। अचो त ॾिसूं था कुरैशी साहब जी बायोग्राफी। बशीर ख़ान कुरैशी 10 अगस्त 1959 रते देरे ज़िले लाड़काने में पैदा थियो। संदसि वालिद जो नालो ग़ुलाम मुर्तज़ा कुरैशी हुयो। बशीर ख़ान जो शुरुआती जीवन ॾिसूं त बशीर ख़ान जी परवरिश हिकु मिडिल क्लास घराणे में थी। संदसि वालिद ॻोठ में अटे जी चकी हलाईंदो हो ऐं अनाज जो वापारु कंदो हुयो। बशीर ख़ान जी तालीम जी ॻाल्हि कयूं त बशीर ख़ान कुरैशी तालीम प्राइमरी खां मैट्रिक ताईं रते देरे में ई हासिलु कई। मैट्रिक खां बाद इंटर C&S कॉलेज शिकारपुर मां पास कयईं। बशीर ख़ान कुरैशी 1976 में सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंडोजाम में दाख़िला वरिती, जिते सियासी सरगर्मियुनि में हिसो वठणु लॻो। सियासी सरगर्मियुनि जे करे खेसि 1981 में यूनिवर्सिटी इंतिज़ामिया 1 साल लाइ रेस्टिकेट बि कयो। सिंधी वाइरो बशीर ख़ान कुरैशी GM साहिब जे तमामु वेझो हुयो। बशीर ख़ान जा यादगार लम्हा 23 मार्च 2012 ते सिंध जी दिलि कराची में लखें सिंधी गॾु करे सिंध जे हक़नि लाइ आवाज़ु उथारियो। फ़िक्री ऐं नज़रियाती इख़्तिलाफ़ात पंहिंजी जाइ ते। हीअ हिकु हक़ीक़त आहे त बशीर ख़ान सिंध जो अरडो पुटु हुयो ऐं सिंध जे जाइज़ हक़नि लाइ कुरैशी साहब भरपूर आवाज़ु उथारियो। बशीर ख़ान कुरैशी सिंध जे हक़नि जी मनता जे करे पंहिंजी ज़िंदगी में कई जेलूं ऐं तकलीफ़ूं काटियूं। सिंधी भाइरो बशीर ख़ान कुरैशी जी वफ़ात 7 अप्रैल 2012 अचानक तबियत ख़राब थियण सबबु थी। सिंधी भाइरो उम्मीद आहे हीअ वीडियो ऐं मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभु खां पहिरियों मिलंदी। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।